हाँ जेका गडन उहे नादिया हुसैन चन्ना उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुल ठीक आहियां। उम्मीद आहे त तव्हां बि बिल्कुल ठीक हूंदा। बिल्कुल ठीक आहियूं। अच्छा सब खां पहिरियां जो गाना नादिया खां इहो पुछंदसि त यको ई वेठी आहे, असां ज़िक्र बि करे चुका हुन शइ जो त अजरक सब ॾिठा हूंदा था, पर नादिया जो जेको अजरक आहे उहो थोरो मतलब परे खां पधरो आहे, त हेतिरी मेहनत कंहिं कई आहे, वरितो आहे, पाण ठाहियो आहे, छा कयो आहे? हीअ जेकी मेहनत आहे सो हीअ हिन ते अम्मी जी मेहनत आहे ऐं असां सभिनी भेनरुनि जी मेहनत आहे। अच्छा। ऐं इहो अजरक जेको आहे असांजो जेको नंढो भाउ हुयो शहज़ाद, जेकी हिकिड़ी सिंधी रस्मुनि में हिकिड़ी रस्म हूंदी आहे सुन्नत, उन जे करे असां पंहिंजे नंढे भाउ शहज़ाद जे लाइ ठाहियो होसीं। अच्छा। ऐं उनखे बि तक़रीबन ईअं सम्झो त 7 साल गुज़री चुका आहिनि, 8 साल तक़रीबन। त उन लाइ असां ठाहियो होसीं, छो जो गॾु में भाउ जी शादी हुई, वॾे भाउ जी भाईजान जी नवीद जी, त उन जे लाइ जॾहिं शादीअ जो अजरक ठाहियूं पिया, उहो त काफ़ी वॾो अजरक हो जंहिंखे ॿिपुड़ियो अजरक चवंदा आहियूं। त उहो जॾहिं अम्मी ठाहे पई उन ते त अञा वधीक कमु थियल आहे ऐं उहो अजरक एॾो सेफ्टी सां भाभी लिखाए करे रखियो आहे। अॼु बि उहो जीअं खोलींदा आहियूं त भाभी चवंदी आहे, भाईजान चवंदा खणो 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 हिनखे अंदरि लिकाए रखो। मां चवंदी आहियां भाईजान 1 मिंट ॾिसण त ॾे, रुगो दीदार त कयूंसि। अम्मी एॾी मेहनत कई, चवंदो भाउ बाबा जेॾी मेहनत थियल आहे न त हिनखे एॾो ई लिकाए रखो। उन्हनि वरी शायदि पंहिंजे पुट जे लाइ रखियो हूंदो। हा बिल्कुल। उहो वरी जेको मुंहिंजो भाइटियो आहे मिसम अब्बास, ऐं ख़ैर सां हाणे भाईजान खे ॿियो पुट बि ॼाओ आहे हैदर अब्बास। ऐं मां हिकिड़ी इल्तिजा थी कयां त हैदर अब्बास जी तबियत ख़राबु आहे, त सभु जेका त हुन लाइ ख़ासि दुआ कजो त अलाह साईं हैदर अब्बास जी तबियत जल्द खां जल्द सही करे। त जेके ॿई आहिनि मिसम अब्बास ऐं हैदर अब्बास, इन्हनि जी जोड़ी अलाह पाक हमेशह सलामत रखे। आमीन आमीन आमीन। अच्छा ही अजरक ठाहिण में केतिरो टाइम लॻो नादिया? उन वक़्तु असां स्कूल गोइंग हुआसीं, त असां स्कूल वेंदा हुआसीं, आफ्टर स्कूल अचे थोरो टाइम, कॾहिं को भाॼी शीशा हणंदी, शीशा हण असांखे अॼु ताईं न आहिनि आया। बाक़ी कचो टाको हूंदो हुयो, कॾहिं हे जेके एक्स निशान वांगुरु लॻल आहिनि टाका, इहे लॻाईंदा हुआसीं, सितारा हणी वठंदा हुआसीं। त इन विच में असांखे 3 साल 3.5 साल भाईजान जे अजरक सां गॾु गॾु हे बि लॻाईंदा हुआसीं। छो जो जॾहिं भाईजान जो अजरक ठहे पियो त अम्मी चयो त गॾु में शहज़ाद जी सुन्नत बि कंदासीं। त उन महिल चई जॾहिं भाईजान इहो अजरक पाईंदो आहे न त मां इहो लाहींदोमांव भाईजान खां। भाईजान चयो मां हे छा, मां अजरक पाई बीठो जायम का खसे हुते। त नंढो हुयो सभिनी में, त उनजे करे अम्मी चयो त हिन जो बि ठाहियूं था गॾु में। पोइ हे सिंगल वारो अजरक उन लाइ असां ठाहियो। घणी मेहनत कंहिंजी आहे हिन में? घणी मेहनत हिन में असां सभिनी भेनरुनि जी आहे, ऐं जेको डबल वारो अजरक हुयो उन में अम्मी जी मेहनत सभिनी खां वधीक, छो जो हुरमचे जो कमु हुयो वधि खां वधि हुन में, त उहो अम्मी ई कयो सॼो कमु। छो जो उन टाइम पत्थर दुनिया ड्रामो हली रहियो KTN जो, त उन में अम्मी वधि खां वधि हुन में मेहनत कई आहे। ऐं जेतिरो बि मतिलबु सन्हे खां सन्हो कमु थियल आहे सॼो उन अजरक में थियल आहे। उन जी वीडियो बि मां अपलोड कई हुई पंहिंजे टिकटॉक ते तक़रीबन, त उहो जंहिं बि ॾिठी हुई त हर कंहिं इहो चयो त इहो अजरक असांखे खपे। मां जो मिली नथो सघे। ऐं अम्मी चए थी मूं में वरी एतिरी मतिलबु हाणे उहा नाहे मां वरी ठाहे सघां, ऐं असां बि पाण में एतिरी हाणे एबिलिटी नथा सम्झूं त वरी एतिरी मेहनत करे वरी अजरक ठाहे सघूं। वाह वाह ज़बरदस्त। ऐं अजरक ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ूबसूरत लॻंदा आहिनि उन जा रंग, पर एतिरी मेहनत वरी थींदी आहे त पोइ उहे डबल थी वेंदा आहिनि। हा बिल्कुलु। त मालिक भाउ बि वेठो आहे, उन्हनि खां पुछंदासीं, पाण बि ॾाढो सुठो अजरक पाए वेठा आहिनि, इहो तव्हां पाण किथां ख़रीद कयो? मूंखे अक्सर तोहफ़ा मिलंदा आहिनि। खुशनसीब आहियां जो अक्सर पूरी सिंध में शो कयूं था, त अक्सर पुरामन मूंखे अजरक तोहफ़े तौरु मिलंदा आहिनि। ऐं उहे वरी मूंखे मिलंदा आहिनि तोहफ़ा, कुझु मां रखंदो आहियां, कुझु वरी मिटनि माइटनि दोस्तनि यारनि खे बि ॾींदो आहियां। ही मूंखे तोहफ़ो मिलियो हो। तोहफ़ो मिलियो? जी जी हा। वाह ज़बरदस्त। ऐं अजरक मतिलबु चलो लेडीज़ त जॾहिं पाईंदियूं आहिनि त सुठो लॻंदो आहे, या कपिड़ा बि असां ठहिराए वठंदा आहियूं, पर मर्द जॾहिं बि अजरक पाईंदा आहिनि चाहे कोई बि कलर हुजे उन्हनि ते उहो सुठो लॻंदो आहे, सूट कंदो आहे। अच्छा कल्चर जे हवाले सां तव्हांखे ओवरऑल सॼी ख़बर आहे, 6 डिसेंबर ते पाण सभु गॾु हूंदासीं। तव्हांजूं पंहिंजूं स्पेशली कहिड़ियूं तयारियूं आहिनि हिन हवाले सां? मूं हिन जे लाइ स्पेशली काफ़ी सकाफ़ती गीत कया आहिनि रिकॉर्ड, ऐं उन खां अलावा जेको आहे सो मां हर साल मुंहिंजी तयारी हूंदी आहे त बिल्कुलु नओं वॻो वठिणो आहे, टोपी अजरक नओं वठिणो आहे। अजरक मूंखे गिफ्ट मिलंदा आहिनि, टोपी मां हर साल नहीं वठंदो आहियां। अजरक उहो ई अजरक माना अच्छा गिफ्ट मिलंदा आहिनि, मिलंदा आहिनि न
नवां नवां ईंदा रहंदा हाणे मतलब जॾहिं ईद जो ॾियारो आहे त भला अजरक बि माण्हू पंहिंजो नओं वठे न तोहफ़ा मिलनि था एतिरा मोटा अजरक थींदा आहिनि कॾहिं कॾहिं पद उहे पद बि बि नवां काॾे करे माण्हू उहे मूंखे गिफ्ट मोकिले छॾिया काफ़ी दोस्तनि खे मां गिफ्ट कंदो आहियां मूंखे त न मोकिलियो अथव न मां पंहिंजी ॻणतीअ में आहियां तव्हांजो ड्यू थी वियो हाणे ड्यू थी वियो न सही मुंहिंजी प्यारी भेण 5 भेनरियूं आहियूं हिकु अम्मा आहे 6 अजरक ठही आहे बिल्कुलु बिल्कुलु अम्मा शबीरा चन्ना जो मां छा ॻाल्हि कयां लेजेंड असांजी आर्टिस्ट बिल्कुलु ऐं मूंखे ख़ुशनसीबु आहे त मुंहिंजी हू अमड़ आहे ऐं मूंखे हमेशह बचन वांगुरु भाईंदी आहे ऐं अधी वारियूं जेके बि सिस्टर ऐं मुंहिंजी भेणूं आहिनि ऐं मूंखे कॾहिं बि इहो फील न थियो आहे जॾहिं मां मुलाक़ात कंदो आहियां त मूंखे इहो महसूसु थिए त माना अजनबी न मुंहिंजी सॻी भेण वांगुरु खे माना पंहिंजे प्रोग्राम में बि अक्सर करे न मतलब जॾहिं मूंखे मेल जो कैरेक्टर मिलंदो हुयो खिलबोग थिएटर में बालक भाई जी नकल कंदी हुयमि मेल ते आवाज़ जी कॉपी मतलब सिंगर थींदी हुयमि त हुन महिल कॉपी कंदी हुयमि ठीकु आहे कॉपी असां बि कराईंदासीं न न जो हाणे न हाणे भाउ भेण जो प्यार आहे त असां बि कराईंदासीं पर कॉल आहे कॉल